वला आक़िबतु लिलमुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या मुर्शिदी या रसूलुल्लाह। खातमुन नबिय्यीना शफ़ीउल मुज़नबिय्यीना अनीसुल ग़रीबीन रहमतल लिल आलमीन। इमामुल अव्वलीन वल आखिरीन आलिमुल अव्वलीन वल आखिरीन सय्यिदुल अव्वलीन वल आखिरीन अल्लज़ी कान नबिय्यन व आदम बैनल माइ वत्तीन। डबलिंग वारो जो आवाज़ वॉल्यूम इहो घटा दिल्ली वारो। अम्मा बादु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़र रसूलुन नबियुल करीम। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त तारे चार यारम ताबे औलादे अली। मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील। खाक पाए वो से आज़म ज़ेर साया हर वली। नबीअ जे मीलाद खे जंहिं पायो घट। पाड़ू तन पली तन जो परवरदिगार तू पट। खफ़ो ऐं खफ़त लहंदो सकीन लतीफ़ चवे। वाह वसीले का सवार न थो चरखो को भी चले। ये वरी थोड़ो आवाज घटाई छड़ी। वाह वसीले का सवार न थो चरखो को भी चले। मालिक ने मदनी वंडे पियो नंगर मीलाद हले। हैफ हुजई हिकु तू रुगो बेली पाण में पले। मुंह वागे महेसर चवे तू मेरे से हा झोल झले। पर तू जो नाहे असा जो आ अज भाग वक्त बल्ले बल्ले। रो न जो रले सो रलबो की रसूल सा। वाजिबुल एहतराम उलमा इकराम सैयद सादात आम महबूब जे आशिकन के दस्तगीर जे गुलामन के अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मिठा साईं तव्हां असां गुनाहगारनि जी अॼु हाज़िरी नबियुनि जे सरदार रहमत लिल आलमीन जे जश्न ईद मिलाद नबी में हाज़िरी थी आहे। अर्ज़िया हेड़ियूं कचरियूं कॾहिं कॾहिं थींदियूं आहिनि ऐं हिन कचरीअ में भाग वारा ईंदा आहिनि। महबूबन करीमन कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन मीलाद शरीफ में अचण वेहण खाइण पीअण बिनी जान जो छुटकारो।
तो अल्लाह ताला तो असा गंदन जे ऐबन के न ॾिसंदो, मुस्तफा जे मीलाद जो सदको पर्ची पढ़ंदो। आयत करीमा ॿुधो, तर्जुमो चंद प्यार जूं ॻाल्हियूं। वो आखिर में तव्हांजे लाइ तव्हांजे बच्चन जे लाइ दुआ थींदी। बेहद शुक्रगुज़ार आहियूं साईं हाजी अब्दुल करीम साईं, हाजी अब्दुल रज़ाक साईं ऐं उन जे ॿियनि भाइरनि ऐं सॼे ॻोठ वारनि जा लख एहसान जो मूं जहिड़े बेकार खे करीमनि जो बच्चो समझी, दस्तगीर जो बच्चो समझी घुराए करे महूअ जे आशिक़नि जो दीदार करायो। ॾाढी दिल ख़ुशि थी आहे। असांजे मुर्शिदनि करीमनि जे लाडले साईं सरदार हुज़ूर बख्श खान उन भी हाज़िरी भरी आहे। अल्लाह ताला संदन जी हाज़िरी महबूब जो सदको कबूल फरमाए। मियां मुझे मुर्शिदन जा लाडला मियां शबीर अहमद साईं उहे भी खोटकीअ खां मूंसां गॾु आया। तव्हां जेके भी परे परे खां पंधु करे आया हो, अल्लाह ताला मुस्तफा जो सदको तव्हांजे कदम कदम ते रहमत अता फरमाए। आयत करीमा ॿुधो, तर्जुमो चंद प्यार जूं ॻाल्हियूं। अल्लाह ताला फरमायो त लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बाअस फीहिम रसूला, हकीक मां रब्बुल आलमीन तव्हां मोमिननि ते थोरो कयो आहे जो पंहिंजो रसूल तव्हांखे ॾेई छॾियो अथव। अम्मा आमना थी फरमाए त रजब शरीफ जो महीनो आहे, 18 तारीख़ ऐं जुमे जी रात आहे। कहिड़ी रात आहे? महबूब करीम जी अम्मा थी फरमाए त नबी पाक जो नूर अब्बे सैयद जे पेशानीअ मां पुश्त मां निकिरी करे मां अम्मा आमना जे बदन में दाखिल थियो। जेॾी महिल जो बदन पाक में दाखिल थियो त अम्मा थी फरमाए त अल्लाह जे इज्जत जो कसम त वारनि खां वठी पेरनि ताईं सॼो मुंहिंजो जिस्म थधाण थी। वो जेॾी महिल जिस्म मुबारक थधो थी वियो, मुझे वार वार मां नूरानी तसली निकली। अम्मा थी फरमाए त जेॾी महिल नबी साईं मुझे बदन पाक में आया त उन रात हिकिड़ो हसीन सुणो नौजवान मुझे घर में दाखिल थियो। जेॾी महिल जो मुंहिंजी उन ते नज़र पई, हकल कई मां केरु आहे? अर्ज़ कई त अम्मा मां तोखे मुबारकबाद पेश करण आयो आहियां। त अम्मा साण फरमाए त छाजी मुबारक? अम्मा तोखे मुबारक हुजे जो असांजो सरदार तुझे बदन में अची चुको आहे। अम्मा साण फरमाए त केरो आहे? चई मां अल्लाह जे नबी आहे। नालो छा अथई? चई मुंहिंजो नालो हज़रत आदम अलैहिस्सलाम आहे। वरी ॿियो महीनो थियो, वरी ॿिए नबी हाज़िरी भरी। पुछोमांसि केरु आहे? चई अम्मा मां अल्लाह जो नबी हज़रत शीस अलैहिस्सलाम आया। वरी 3 महीने में हजरत इदरीस अलैहिस्सलाम, नूह अलैहिस्सलाम, हजरत यहया अलैहिस्सलाम,
किन किताबन में त इया तो रोज़ानो भी अल्लाह जा नबी हाज़िरी भरींदा। सवा लख नबी अल्लाह जे महबूब करीम के अम्मा जे दरबार में हाज़िरी भरी। अम्मा मुबारक थई इते एकड़ो लफ्ज़ ठही आयो वो चवा अर्ज़िया त मुबारक खुशी में भी पिया या गमी में भी पिया जगह ज़बान वो गाल खुशी में अम्मा साड़ फरमाए थी तो जेडी मतलब मुखे अन्या नबी से मुझे वतन में आया उन ॾियारे खां पोइ मुबारक शुरू थी वई। अम्मा थी फरमाए जेडी मतलब जो नबी से मुझे वतन पाक में आया तो मां सुबह जो वेठी हुयसि सहेलियूं आई अम्मा ओ अम्मा हल भला मट पानी जो भरे अचो। अम्मा थी फरमाए तो मट पानी जो भरे भरण जे लाइ वो मट खड़ी करे मथे ते रखम सहेलियुनि के जो हलो भला पाके जेडी मतलब हवेली में जो निकरा तो अल्लाह जे इज्जत जो कसम आ हिय जो हवेली को निकरा तो हजार नूरी मलाइका बीठा हिक बे के बचन परे थी वने नबी जी अम्मा थी अचे। इते दिल ठरी पई डाडा डाडा भेज दो केर आया हां ज़बान साचो मां तो तवा को बचा प्रिय जा नौकरो इन लफ्ज के थोरो समझण की कोशिश कयो। अम्मा आमना तो रोजानो पानी भरण वेंदी पर कदे भी मलाइका ना आया मलाइका ना आया पर जडे नबी से अम्मा जे बदन में आयो हजारे नूरी मलाइका जी गड थिया परे थी वजो मुस्तफा जी अम्मा थी अचे। तो मां तो तवा को पुछा प्रिय जा नौकरो जे करे नबी जे खातिर उहे सब मलाइका जी हाज़िरी भरन और अम्मा के मुबारकबाद पेश कन हिक बे के जन परे थी वजो नबी जी अम्मा थी अचे तो उहे नबी जे खातिर निकरी सगन था तो असा भी नौकर निकरी सगन था। अम्मा जी जल्दी फरमाए तो जेडी मल के माही थोड़ो अगते थस सजी जमात इन लफ्ज के समझण की कोशिश कयो। माही जो पत्थरन ते कदम रखा तो मेड़ को वध कर नरम पई लगा छा ज़बान साचो हां कल 5 प्रोग्राम कया सुबह फजर की मां मदरसे में पढ़िया इन दफे मदीने पाक में 2 महीना रहा से फिक्या जा 4 इमामन फिक्या जा उन्हनि में फिक्या जे इमामन में हजरत इमाम मालिक जे जी मज़ार जन्नतुल फक्या में 2 मज़ार फिक्या जे इमामन जो हजरत इमाम नाफिया जी ऐं ॿियो हजरत इमाम मालिक जी। इमाम नाफिया वरी शागिर्द अर्ज़ी या त हजरत इमाम मालिक तो चवे त हिक घड़ी हिकड़ो सेकंड जे करे के मदीने पाक में मिली वने ना मां उन के बिशारत हो जाई यो जन्नत या हिकड़ी वडी गाल कई हलो ठीक है भला जे कने वो सेकंड नखे मिली वजे पर काश जे कने वो शख्स मदीने पाक में के जो रुगो नालो खड़े क्या खड़े थोरो वडे आवाज नालो खड़े तो
पोइ जेकॾहिं जंहिंजो नालो खयो वञे उहो जेकॾहिं बख़्त बख़्त आहे त उन जो नालो मदीने में खयो वियो त अॼु वक़्त वारो थी वियो। बसि एॾो कमाल रखियल आहे मदीने पाक में। मार्फत वारी अख मार्फत खे सुञाणे थी। हज़रत इमाम मालिक साईं हेॾे होॾे निहारियो, ये दीवार आहे न, दीवार जे भरिसां हीअं पेरनि जे पॿुनि ते हलंदो, दीवार जे किनारे सां हीअं माण्हू खे चवंदा चरियो आहे, मजनू आहे, दरवेश आहे, हर तरह तरह जा मेणा ॾींदा हुआ। हिकिड़े ॾियारे साईं खां कंहिं वञी पुछियो त ॾियो हल भले भला तव्हां हीअं दीवारनि जे कड़ सां हीअं वञो था, सो बि पॿुनि ते हे रस्तो हेॾो सारो छॾे करे पाण फरमायोसि त मूंखे हया थो अचे, मत इन रस्ते सां नबी पाक गुज़र कयो हुजे, किथे किथे मुंहिंजे प्रिय कदम रखियो हुजे, वरी उन जे मथां मां कदम रखां बेअदबनि में शुमार न थी वञा, इन जे करे हया थो अचे। अम्मा साण फरमाए थी त जेॾी महिल जो मां हीअ पत्थरनि ते कदम रखां त पत्थरियूं वरी मेण खां वधीक नरम ज़बान सां चओ, सभई ज़बान सां चओ, मेण खां वधीक। मां तो तव्हां खां पुछां मेण खां वधीक पत्थरियूं नरम थींदियूं आहिनि? वाह जो कमाल आहे। पत्थरनि में भी नरमी, पर हे पलीत एॾो को सख्त आहे जो पत्थरनि खां भी वधीक सख्त आहे। दूर तनी खां लट जी मोहर नाहे बली रले, पखा तन पापन खां परे पराह अॾ, अरे छा गई तिनी जी छॾ जेके धना रही धार चढ़नि। अम्मा थी फरमाई त मां पी रहियसि, छा कयूं सोचण लॻसि त छा ॻाल्हि आहे। हीअं जो ॾिसां चयुमि त रस्तो त साॻियो आहे, रस्तो त साॻियो आहे, जबल भी साॻा, आमना भी साॻी, मट भी साॻो, हे पत्थरनि में नरमी छो आहे? अल्लाह के इज्जत जलाल जो कसम त उन पत्थरनि में आवाज़ आयो, ओ अम्मा आमना मुबारक थी, असां पत्थरनि जो नबी तुंहिंजे बदन में अची चुको आहे। कदू सां थोरो वधाई पहिरियों वधाए वरी पोइ घटाइजो छॾियोसि। ओ अम्मा मुबारक थी जो असांजो सरदार नबी तुंहिंजे बदन में अची चुको आहे। ॻाल्हि सम्झ में आयो असां लेकिन ना आई आहे उहो हथ मथे करे ॾिसां, भला जेके आई आहे उहो सुभान अल्लाह चवे। बसि बसि हाणे दिलि ठरी पई, जेकॾहिं न तव्हां मूं हिकिड़े ॻाल्हि असांजी सम्झी त बि असांजी कपर चङी थी पवंदी। हिते हिकिड़ो मर्द कया हे कीअं चवंदा न त नबी पाक खे गुज जी ख़बर न आहे, नबी पाक खे लिक जी कहिड़ी ख़बर, नबी पाक खे गैब जी कहिड़ी ख़बर। मां थो तव्हां खां पुछां परीअ जा नौकर जेके भी अहल इल्म वारा हो इन लफ़्ज़ खे केच कयो। मां थो तव्हां खां पुछां त नबी पाक जी अम्मा हीअं जो बदन पंहिंजो कदम हीअं पत्थरनि ते जो रखियो त पत्थरनि में नरमी अची वई, इहे पत्थरियूं थी चवनि अम्मा मुबारक थी जो असांजो सरदार नबी तुंहिंजे बदन में अची चुको आहे। तो कंहिं भी औरत खे उम्मीदवारी हुजे, धीअ हुजे या पुट हुजे, हीअ पेट जी खलत मथां भिता अंदर गुच्छानी तो पत्थरनि खे कीअं ख़बर पई त असांजो नबी हिन जे बदन में आहे। पोइ जेकॾहिं मदीने वारो साईं
पंहिंजे अम्मा के बदन में हुजे अम्मा आमना चाहे कदम रखे उनके लिखण जी खबर पची वजे उनके कंहिं बम जी खबर पची वजे तो मां के तवा को पुछा पुरीअ जा नौकरो अम्मा आमना थी फरमाए अल्लाह के इज्जत जो कसमा हिय जो जबलन वटा गुज़र कया तो जबलन में आवाज पियो थे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह छापे आवाज अचे थोड़ो अॻिते थियसि थोड़ो जो जेॾीमहिल अॻिते थियसि त हीअं सुकल वण उन्हनि जे हेठों जो हीअं गुज़र कया हीअं जो घड़ी ॾिसां त रब जे इज़त जो कसम सुकल वण सावा थी चुका ॾाढा ज़ुबान सां चओ अल्लाह से तव्हांजे ज़ुबान के फालिज जे बीमारी खां बचाए नबी जे शाहिदी में आणियो सुकल वण सुकल वण सुकल वण इते हिन खे अञा थोरो खोलियांसि अर्ज़िया त अम्मा आमना त रोज़ानो गुज़र कंदी पर कदे भी सुकल वण सावा न थिया सुकल वण अम्मा थी फरमाए त मां उन ॾियाणे समझी वियसि त जेसीं ताईं नबी साईं मुंहिंजे बदन में न आयो मां कुझु बि न हुयसि जॾहिं पिरी अची वियो कुर्बान वञा हज़रत अल्लामा ख़ातम हुसैन रज़वी रहमतुल्लाह अलैहि लाहौरीअ जे कदम जे खाक था उन कयो तो सारी गल सरकार दिए सुभान अल्लाह हथ मथे करे सुभान अल्लाह सारी गाल मुझे महबूब जी नबिन में भी खुशी मलाइकन में भी खुशी पत्थरन में भी खुशी वणन में भी खुशी अम्मा आमना थी फरमाए ये सुकल वण जे हेठों गुज़र कया सुकल सावा सुकल वण नबी सैयद में ना आयो तो सुकल सुकल रहा गाल समझ में अची वई इते इशारो ॾेई अॻिते हलियो वञा हेॾे मोॾे निहारो गाल समझ में अची वई त जंहिंजे दिलि में नबी न आहे उहो बि सुकल जंहिंजे दिलि में नबी अची वियो उहो सुकल न आहे उहो बि साओ अम्मा थी फरमाए सुकल वण जे हेठों गुज़र कया सुकल वण सावा जॾहिं नबीअ जे आमद जा ॾियारा अचनि सुननि जा घर बि झंडनि सां सावा हथ मथे करे भेजूं त सॼी उस्ताद मोहम्मद इब्राहिम मौलवी मुनीर अहमद साईं देर करे जब तक ॾाढा सुभान अल्लाह चओ से 2 महीना मदीनो पाक दसी हिकिड़ी घड़ीअ जे लाइ रोंदा एॾा कमीना जो रहण जे लाइक़ ई न हुया जो लाइक़ कये जो 12 रबीउल अव्वल जी रात सॼी रात यतीमन वांगुरु सुम्हे पियो रोज़े तरह जो दीदार कयोसीं अल्लाह जे इज्जत जो कसम रात ही गुजरी वही समझो से ताला अज रात थी आलाई को नटड़ी ना रात पई लगी अमा मदीने पाक में यो पेरियो रबीउल अव्वल मां तो हुआ तमाम काफी उम्र कया मां बाबा सही रहबर कामिल लजपाल सा भी 8-9 उम्र गड कया पर बाबा सही रहबर कामिल लजपाल हर मदीने मक्के पाक जो ज़ियारतू मुखे बाबा सही रहबर कराई हेडो ताइफ बदर खैबर जो किलो ये सब ज़ियारतू बाबा सही रहबर कराई
पर जेड़ा मीलाद मदीने पाक में हिन दफे ॾिठा से मां तो चम त पाकिस्तान में त एड़ा मीलाद थींदा ही ना हज़ारे हज़ारे अरब सगुरा गॾु थिया जे वॾनि वॾनि दरगाहनि ते वॾा प्रोग्राम थियनि ईअं मदीने पाक में प्रोग्राम ॾिठा पर तव्हां असां हाणे भला साईं अब्दुल करीम अब्दुल रज़ाक साईं नालो छा इन्हनि जिन जलसो करायो त लाउड अॼु घुरायूं न उन्हनि लाउड उन्हनि न उन्हनि जा लाउड लॻा पिया साईं हर हफ़्ते में नबीअ जो मीलाद थींदो आहे उन्हनि जा हाल सॼो बंदोबस्त नबी साईं जे मीलाद जो अॻु में ठहियल हुजे रुगो सिर्फ़ माण्हू अची विया बस जाते जो मीलाद ते वञो पुॼी उते बि न पिया सघूं असां तक़रीबन 3 हिस्सा त मूवी रखी सही न छो जो उतो जे हालात जे लिहाज़ सां मूवी भरियो भी न पिया ऐं उते भी मनो कई पई वञे त सही हिते मूवी न भरो बस पर अल्लाह जे इज्जत जो कसम आहे जेॾी महिल हिकिड़े मैदान में वियासीं त 2000 माण्हुनि खां वधीक अरब सगुरा हुया हैरानगीअ में अची वियासीं त हेड़ा पीरीअ जा डोकर सचा हिते रहनि था मदीने पाक में मां चयुमि त जहिड़े हेड़ा मीलाद रहिया त हिते को बि नचंदी रही न सघंदी ये आशिक तो जिंदगी चाहिए तो मदीने चलो वाह जो मज़ो आहे मदीने पाक में असांजो त नानो भी उते आहे त बाबो भी उते आहे सुभान अल्लाह छा पे अर्ज़ कई उतो घर वञो तो तव्हांखे मदीने पाक में कटे सकल वड़ भी गाल याद कई न त चई शर अब्दुल रज़ाक जन के त जेको आस्ते ॻाल्हायूं कोई याद ॻाल्हि न करे त उनखे हथ पाटोड़ो ॾिजो जेॾी महिल अम्मा साहिब फरमाए थी त सुकल वड़ सावा ॻाल्हि सम्झ में अची वई त जंहिंजे दिलि में नबी न आहे उहो बि सुकल आहे जंहिंजे दिलि में नबी अची वियो उहो सुकल बि सावा हज़रत बिलाल जहिड़ो जवान रंग जो सादड़ो पर जॾहिं हज़रत अमीर उमर जहिड़े जवान खां हीअं गॾु गुज़र कंदो हो न त अमीर उमर जहिड़ो चवंदोसि बिलाल मां त तुंहिंजो नौकर आहियां इन मदीने पाक जे शहर के अग में यसरब सलीदा क्या सलीदा ज़बान से क्या सलीदा मन बीमारन जो घर बीमारन जो और जे कदे ये शय या न होचे आ त तो असा जे अकुल में भी गाल न अची आ इयो सागो शहर जबल भी सागा शहर भी सागो इन शहर में कोई इम्तिहा खुश चमो भलो बा लोडी तो वञा वञे हा त बीमार थी पई क्या थी बबिया और हाणे जे तो जो बीमार वञे ओ वरी खुश थी वई वॾे आवाज़ या अल्लाह जो तो हिते मीलाद में खुश थे उन शहर जो सदको उन के भी खुश करे छॾा ॾाढा रण करे सुभान अल्लाह जैसी कई इन शहर में नबी सही कदम न रखो त इनके यसरब सलीदा मन बीमार जो घर जॾहिं नबी सही हीअ कदम रखो हाणे जेकॾहिं बीमार वञे उहो भी खुश थी वञे ॻाल्हि सम्झ में अची वई त जंहिंजे दिल में नबी न आहे उन जी दिल भी यसरब
उन जी ज़बान सां माना उन जी दिल यसरब माना जेको वेचारो पाण ही बीमार आहे त तुंहिंजी कहिड़ी दवा कंदो जेको बि यसरब में वियो उहो बि बीमार वो भी तो इं न समझा तो मां या रसूला करण वारो आहे हाँ ठीक है यार बेअदबन में तो वञा पोइ तुझी भी पाण निकरी वेंदी तू भी बीमार सुकन जे करे साओ सड़ंदो आहे दुनिया जे कहिड़े बि हुन ते तू सौदो बाज़ी कर पर जे नबी ते ईमान आंदो अथई नबी पाक ते कलमो पढ़ियो अथई उन जे इज़त ते सौदे बाज़ी न कर माल खां इज्जत खां बच्चन खां जान खां अबे अम्मा खां घर वारी खां मिल्कियत खां पैसर खां सब शइ खां वधीक जेकॾहिं नबीअ सां प्यार न अथसि त इहो मोमिन न आहे इन्हनि सभिनी खां वधीक नबीअ सां प्यार आहे त नबी सही फरमाइनि था त मोमिन इहो आहे तवजो आहे तव्हां असां नबीअ जा नौकर आहियूं या न आहियूं हाँ ज़बान सां चओ मां हिकिड़ो लफ़्ज़ तव्हांखे चवां नाराज़ त कोन थींदो न नबीअ जे ख़ातिर जेकॾहिं नाराज़ थी वियो नबी राज़ी थी पियो त पोइ तव्हांजी पिट मूंखे कुझु न कंदी मां थो तव्हां खां पुछां त माल खां जान खां मिल्कियत खां पैसनि खां घर वारीअ खां बचन खां अबे अम्मा खां वधीक नबी सही सां प्यार करे थो इहो मोमिन आहे पोइ मां थो तव्हां खां पुछां हर शइ खां वधीक नबी सही सां प्यार करे इहो करे ॾाढ़ी कूड़ींदो थकिजी पियो उहो कॾहिं निमाज़ छॾींदो वो कदे बेनमाजी थी दो वो कदे बेहया थी दो ये वाहिद चलाए तो आले सुन्नता के जो अकीदो आता असा जो नबी हाज़िर नाज़िर नबी चो असा जो नबी हाज़िर नाज़िर नबी तो मां तो तवा को पुछा ये त अखियूं तो असा जो अंधियूं हुन ना जेको नबी पाक के नथियूं ॾिसन नबी सही त ॾिसे थो न इहो त तो असा जा अखियुनि जो कसूर आहे तो असा गुनाहगारनि खे नबी त ॾिसे थो न पोइ जेके फहाशी अदम ते था वञनि ऐं गैर औरतुनि में जेकॾहिं नज़रूं था कनि पंहिंजूं ऐं जेकॾहिं अखियुनि में बेहयाई था पोइ क़यामत जे ॾियारे पिरीअ जे आॾो अक़ीदो बि इहो ई त नबी सही हाज़िर नाज़िर आहे वरी बेहयाई बि करे पोइ नबीअ जे आॾो कंदो कहिड़ो नबीअ जे आॾो त जो सॼा अमल सारा हीअ शीशे वांगुरु इहो त ज़ाहिर ढक ॾिनी थो अचे मुझे मुर्शिद दस्तगीर के दरबार में एक शख्स आयो दस्तगीर के दरबार में एक शख्स आयो साईं ओ साईं मुखे 30 साल तो वट थी विया घणा मां तो वट रहियो आहियां मां न घटियो आहे न वरी वधियो आहे मां से अञा उते ही बीठो त गौसल आज़म दस्तगीर हीअं ॾिठो पाण फरमाए छा थो चए चइसि मां त अञा उते ही बीठो आहियां मां त का तरक़ी न कई आहे 30 साल थी विया उते ही बीठो आहियां तुझे करे तुझे दरबार जे करे हली आयुसि ते दस्तगीर सुणे हक लॻियसि पाण फरमायो त इहा बि असांजी महिरबानी थई जो तोखे हिते बीहारी था अचो हथ मथे करे सुभाणे जंहिंखे ॻाल्हि सम्झ में आई आहे हथ मथे करे पंहिंजी दस्तगीर अल्लाह जे इज्जत जो कसम आहे इहा बि करीम जी करीमी आहे जो तो असांखे ढक ॾिनी थो अचे ॾाढा सुभान अल्लाह था चओ
अम्मा साने फरमाई थी तो जेडी मतलब पूरा महीना था तो उन्हें वक्त 4 औरतों मुझे हवेली में दाखिल थी तो अम्मा थी फरमाई तो मां उन्हनि खां पुछा कई तो हो तो या नबिया जेके पंहिंजे कब्रनि मां उथी आया आदम अलैहिस्सलाम खां वठी इस्माइल ज़बीहुल्लाह ताईं सब नबी पंहिंजे कब्रनि मां निकिरी करे अम्मा आमना थी फरमाई मूं वटि हाज़िरी भरी था अम्मा थी फरमाई तो पोइ जेॾी महिल मां उन्हनि खां पुछो त तव्हां केरु आहियो उन्हनि चयो अम्मा असां नबी सैयद जूं दायूं थी आयूं आहियूं अम्मा थी फरमाई मां पुछो मां त तव्हां असांजे शहर जूं त नथियूं लॻो उन्हनि चयो अम्मा असांखे शहर में थोरा ई आहियूं असांखे रबी हुकुम मिलियो असां कब्रुनि मुबारकनि मां अंदरि उथी आयूं आहियूं जरवार वारो जेकॾहिं नबी पाक जूं दायूं नबी पाक जूं दायूं जेकॾहिं पंहिंजे कब्रुनि मां निकिरी मुस्तफ़ा जे अम्मा जे घर अची सघे थियूं त मुस्तफ़ा नबी जो सरदार पंहिंजे गुंबद ख़िदरा में के जरवार जे आशिक़ रसूल खे ज़ियारत कराए सघे हथ मथे करे सुभाणे जो को दिल सा चवे न तो भी मुस्तफा जो करीमिया जो करम फरमा जा मीलाद में कजू साहब न कयो जेको वणे व गुरो है वो सखी दरवाजे ते तरत कोई खाली वेठो ही ना सुभान अल्लाह ये तो असा जो ये दई करे वरी आए पकड़दा ये वो दरवाजो तो असा जड़न कंदन के खाराए नहीं बचा रही ना दादा रड़ करे सुभान अल्लाह जी पुनल वो सखी घरा सुभान अल्लाह अम्मा की फरमाई मां पूछ मस केरो तो उन ताई में हिकड़ी चयो त अम्मा मुझो नालो बीबी पाक हाजरा बीबी पाक नबिन त हाज़िरी भरी नबिन जे घर वारनि ॿीअ खां पुछम तुंहिंजो नालो छा आहे उन चयो अम्मा मुंहिंजो नालो बीबी मरियम आहे टीह खां पुछम चयो उन चयो मुंहिंजो नालो बीबी आसिया चौथीअ खां पुछम तुंहिंजो नालो छा आहे उन चयो अम्मा मुंहिंजो नालो ॾाढी हवा सही कल 5 प्रोग्राम कया सुबह आयो आया सेवा शरे हाणे उथा पियो तो उथी न पियो सघां वरी ॿाहिरि जो ॾिठो त इलाही ख़लक ॿाहिरि बीठा सुभाणे वाह जो महबूब जे बचन सां प्यार अल्लाह जी इज़त लाल जो कसम जन्नतुल बकिया वारे जी वाह जो भुख भुखियल ये 5 मिनट काथे वुज़ू जे लाइ था बीहूं त माण्हू गॾु था थी वञे जीअं न को खे इतला ॾे त हे इन जॻह ते हिते अची बीहंदा रात जो टाइम हो नाला काॾो हेॾो मिर्जापुर में लाड़काड़े जे पासे में जलसो कयूं मोटियो पियो अचां हिकिड़े पेट्रोल ते मां चयो हिते भला जल्द वारा वुज़ू कयूं जेॾी महिल जो हुते बीठासीं त उते माण्हू गॾु थी विया त उहो हमरा पियो मूंखे चवे त सही हे मां तव्हांजी तकरीर हाणे ॿुधा पियो वेठो मां चवां पियो त दस्तगीर जेके तुंहिंजा बच्चा तारीफ़ था कनि इहे त असां सां कॾहिं मिला सही ॾिसो तकरीर अञा हले थी पई जे दस्तगीर खे दिलि सां रोई रड़ी पियो कया त सही हाणे इलाही टाइम थी वियो कोन मिलियो आया सही हाणे अञा हीअं अञा मोबाइल में ई नज़र हुई त तव्हांजी गाॾी अची बीठी मां पुछो माने केरु आहे जे जीलानी आयो
जी कुनाल जी रात जो 12 बजे तो वेठो ताम खारा सुभान अल्लाह कुर्बान वजा दस्तगीर तुझे दर ता जब बिके न थे तो कोई पूछता न था दर दर थाबा खावा कोई ये दिसे भी ना चार और तू जेरी मल अम्मा सान जे दरबार में हाजिर थी तम्मा थी फरमाए तो उन वक्त एकड़ो जन्नती प्यारो लया आमना यो पी अम्मा थी फरमाए मुझो हिया पियण नबी सही जे आमद जा आसार शुरू थी फौरन मां पाजे हुजरे में हली वयस जेडी मल जो हुजरे में वयस दरवाजो बंद करण अल्लाह जे इज्जत जो कसमा त खर्रज मिन्नी नूर मुझे बतन मां नबी सही सरापा नूर थी तवा भी चो नबी साईं जी दिल का चवे आई दिल दिमाग ज़ुबान कम करे थी वो चवे चो नबी साईं दुश्मन के तने त मथे में सूरा दुश्मनी तू जो केड़ो कसूरा तो असा जो नबी साईं नूरा जे जणियो उहा अम्मा आमना थी चवे त मां फतवा दिनी थी वञा साबित कई थी वञा त नबी सही सरापा नूरा मुझे बदन में भी नूर आयो चायो अदा लहू कसूर शाम मां ये शाम जो मारी चिट्टू दिसा पई 800-900 किलोमीटर परे शाम जी मारी अम्मा साने दिसी सके थी तो पोचे को सरापा नूरा तक यकीन समझो त तवा डबल फकीर जो मिलाद मदीने मां दिसी रहो आजा रण करे सुभान अल्लाह जो अल्लाह ताला तहां जो बुधण मुझे बुधण कबूल फरमाए ता को न थकबो असा थक जी प्यास बुधो हाने एकड़ो दफो अलहमदो शरीफ पढ़ो टे कुल शरीफ तो पो ता जला ता जे अजीजन करीमन जला दुआ खास करीमन जी दरबार आलम दशदा मुझे नींगर आहे नात शरीफ चवे उन का बाद में ता जला ता जे बच्चन जला दुआ मुझे पुत्र नात चवे या न चवे ॾाढा भेज त सगीर जो मारे